दिलेर सिंधी जे अॼु जी गॾजाणीअ में वरी तव्हांजो स्वागत आहे। लिबास यानी पहनावो जेको असां पायूं था उहो न सिर्फ़ असांजे तहज़ीब खे पिण पर असांजी संस्कृति ऐं सभ्यता जी पिण पहचान आहे। हिकिड़ो नंढो किस्सो थो यादि अचे, उहो मां तव्हांखे ॿुधायां थी त हिकु सेठ खे कंहिं शादीअ तां न्योतो आयो। उहो शादीअ में पहुतो, ऑफिस मां पहुतो त हुनजो लिबास ठीकु ठाक हुयो। माण्हुनि हुनखे सुञातो ई न, छो त सॼे ॾींहं जो थकल कपिड़ा बराबरि न हुया। घर वियो, कपिड़ा मटाए करे आयो ऐं सभिनी उन सेठ जी दिलि सां जीअं कई, वाह सेठ अचो, सेठ वियो, सेठ खाओ, सेठ। त जीअं हुनजे अॻियां थाली आई रोटीअ जी, तीअं हुन उहा थाली खईं ऐं कपिड़नि ते कयो, खा कपिड़ा। वरी खयईं कपिड़ो, वरी चईं खा कपिड़ा। माण्हू हैरान थी विया त भला हे सेठ अॼु छा पियो करे। पुछऊंसि ॾकी ॾकी करे त किथे सेठ नाराज़ न थी वञे त तव्हां ईअं छा पिया कयो। तंहिं ते सेठ हुननि खे ॿुधायो त मां साॻियो ई आहियां, कुझु देरि अॻु आयुसि त तव्हां मूंखे न पियो सुञातो, पर हाणे जॾहिं मां पंहिंजा कपिड़ा पंहिंजो पहनावो ठीकु ठाक करे आयो आहियां त तव्हां मूंखे सुञाणो था। त सुञाणप छा मुंहिंजी आहे या मुंहिंजे कपिड़नि जी? दोस्तो, इहा त थी मज़ाक जी ॻाल्हि, पर सचपच में पहनावे जो तमामु ई घणो असरु थींदो आहे असांजे जीवन ते, उनजी चङी अहमियत आहे। असां जेको पायूं था उहो असांजे व्यक्तित्व खे दर्शाए थो, पर कहिड़े मौक़े ते असां छा पायूं, उनजो रंग छा हुजे, उनजो मटीरियल कीअं हुजे। जीअं शादीअ ते वञूं त भड़कीला कपिड़ा पायूं, शॉपिंग ते वञूं त हल्का फुल्का कपिड़ा पायूं। अहिड़ी तरह उन सां कहिड़ो रंग थो मैच थिए, कहिड़ी कॉम्बिनेशन जचंदी, हेॾो न सभु खपो आहे न। पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी माहिर ऐं एक्सपर्ट अॼु असां सां गॾु आहिनि, जिन जो नालो आहे नीता लुला, जिन खे इंडियन कॉस्ट्यूम डिज़ाइनर एंड फैशन स्टाइलिस्ट पिणु चयो वेंदो आहे। त मां सिल्वर स्क्रीन ते पंहिंजे नीता लुला जी खे आमंत्रित कंदमि। नीता जी, तव्हांजो स्वागत है दिलेर सिंधी चैनल जे सेट पे। थैंक यू। मेरे सब सिंधी भाइयों बहनों को मेरा शत शत प्रणाम एंड थैंक यू। मां हिते दिलेर सिंधीअ जे मंच पे आया और ॾाढी ख़ुशी थी थिए मूंखे। यस, गो अहेड। मां पंहिंजे नीता लुला जी जो तव्हांखे थोरे में थोरो इंट्रोडक्शन, इन्हनि जी पहचान ॿुधाइण जी कंहिंखे ज़रूरत ई न आहे का, पर तॾहिं बि जिन खे असां पहिरियों दफ़ो स्क्रीन ते हुननि सां इंट्रोड्यूस था करायूं त हिननि पंहिंजो करियर 1985 खां शुरू कयो आहे। 300 फिल्मुनि में पंहिंजे कॉस्ट्यूम जी डिज़ाइन ॾेई चुका आहिनि। मुख्य आहिनि देवदास में ऐश्वर्या राय ऐं माधुरी दीक्षित जा कॉस्ट्यूम, जिन लाइ खेनि बॉलीवुड मूवी अवॉर्ड पिणु मिलियो आहे। जोधा अकबर, जिन लाइ खेनि आइफा अवॉर्ड बेस्ट कॉस्ट्यूम डिज़ाइन अवॉर्ड, नेशनल फिल्म अवॉर्ड पिणु मिलियो आहे। फिल्म ताल जे लाइ पिणु खेनि आइफा बेस्ट कॉस्ट्यूम अवॉर्ड मिलियो आहे। केतिरनि ई फैशन शो, टीवी शोज़ जहिड़ा केतिरा ई सक्सेसफुल इवेंट्स इन्हनि ऑर्गेनाइज़ कया आहिनि। इन खां मथे जे मां ॿुधाईंदमि त सॼो मुंहिंजो एपिसोड ई नीता लुला जी जे बारे में ॿुधाइण में पूरो थी वेंदो। अचो हाणे उन्हनि खां उन्हनि जे बारे में ई था ॼाणूं। नीता जी, तव्हां पंहिंजे शुरूआती जीवन जे ॾींहंनि जे बारे में असांखे कुझु ॿुधाईंदा? त मां हैदराबाद मां आहियां। मुंहिंजी मम्मी डैडी हैदराबाद में रहंदा आहिनि। मुंहिंजो घर हिते मुंबई में बि आहे, पर जॾहिं मां स्कूल में हुयमि त ॾाढी मस्ती कंदी हुयमि, मूंखे पढ़णो न हुयो। त मुंहिंजे मम्मी डैडीअ चयो मूंखे कि तूं पढ़ंदीअ न त असां तुंहिंजी शादी कराईंदासीं। एंड एट दैट टाइम 16-17 में शादी थींदी हुई, त मां चयो आई डोंट वांट टू स्टडी, यू कैन गेट मी मैरिड। ऐं मां शादी कयो। मूंखे लॻियो कि हाणे शादी थी वई त मूंखे हाणे पढ़णो न पवंदो। एंड मुंहिंजी शादी थी ॾाढे पढ़ियल लिखियल घर में, डॉक्टरनि जे घर में। त हुननि चयो कि तूं घर में न वेही सघंदी आहे, तोखे कुझु न कुझु करिणो पवंदो।
त मां चयो ठीकु आहे, मां कपिड़नि जो हॉबी कंदमि, कपिड़ा सियंदमि पंहिंजे लाइ, सुठा कपिड़ा सियंदमि ऐं ॿाहिरि वेंदमि, मूंखे पढ़णो न आहे। त हुननि मुंहिंजी भर्ती कई कॉलेज में, ऐं द कॉलेज वॉज वेरी वेरी डिफिकल्ट एंड इट वॉज आई डेंट नो इट वॉज सच अ प्रोफेशनल कोर्स। ऐं फर्स्ट ईयर मां ॾाढो ई बंक कयो, कॉलेज न वेंदी हुयमि। त प्रिंसिपल मूंखे कोठे करे चई कि मां तोखे तुंहिंजे इन-लॉस खे चवंदमि कि तूं नथी अचे कॉलेज में। त हुन डप सां मां कॉलेज वेंदी हुयमि एंड बाय ऑब्जर्वेशन आई लर्नड अ लॉट ऑफ थिंग्स। I studied and I got the best designer award, and from then it became a big interest in studying, and then there was no looking back. हा, तव्हां हाणे ॿुधायो त तव्हां बेस्ट डिज़ाइनिंग अवॉर्ड जीतियो, त छा इहा ई छा तव्हांजे लाइफ जी टर्निंग पॉइंट असां चई सघूं था त तव्हांखे डिज़ाइनर थियण जे लाइ जीअं प्रेरित कयो? तो मुंहिंजी लाइफ जी टर्निंग पॉइंट हिते ई हुई कि कॉलेज जीअं मुंहिंजो ख़तमु थियो त आई वॉन्टेड टू डू फैशन कोरियोग्राफी। ऐं मां फैशन कोरियोग्राफी जो जेका गुरु हुई हुन वक़्तु जीरी नवरोजी ऐं हेमंत त्रिवेदी, हुन जे हेठां मूंखे तालीम मिली ऐं हुन जे हेठां मूंखे ट्रेनिंग मिली। त उहो करे करे 2.5 years मां कोरियोग्राफी कयमि। ऐं मुंहिंजे फैमिलीअ में केरु पिक्चर पियो ठाहे एंड हुननि चयो मूंखे कि तूं असांखे हेल्प कर पिक्चर में। सो आई सेड ओके, आई विल हेल्प यू ऑन दैट। एंड जॾहिं पिक्चर रिलीज़ हुई थी वई त हुन में जे कपिड़नि जी ॾाढी चर्चा हुई। एंड immediately I got a call from Sridevi, from Juhi, to make their clothes. And since then that was my turning point. Since then there was no looking back. उहा पिक्चर जो नालो छा हुयो, असां ॼाणे सघूं था? तव्हांजी पहिरीं मूवी? उन पिक्चर जो नालो तमाचा हुयो। अच्छा, तव्हांजे ईअं जंहिंमें तव्हां किमी काटकर और भानुप्रिया जा कपिड़ा मां ठाहिया हुया। जी जी जी, तव्हां हेतिरनि में पंहिंजी लाइफ जर्नी हेतिरनि सालनि खां 85 खां तव्हांखे लहंगा चोली मतिलबु वेडिंग कॉस्ट्यूम जो बेस्ट तव्हांखे मञियो वेंदो आहे। इन ड्रेस डिज़ाइनिंग कंदे कंदे कोई अहिड़ो मेमोरेबल इंसिडेंस तव्हां हेतिरनि हीरोइन सां हेतिरनि एक्टर्स जा तव्हां ड्रेस कॉस्ट्यूम डिज़ाइन कयनि? तो मुंहिंजी करियर एक्चुअली फिल्म्स में ऐं ब्राइडल क्लोथ्स में साइमल्टेनियसली शुरू थी वई। हुन वक़्तु असां मल्टीटास्किंग कंदा हुया, असां फिल्म्स भी कंदा हुया और ब्राइडल्स भी कंदा हुया। तो सिंस देन, सिंस इट्स ऑलमोस्ट नाउ 34 years कि मां फिल्म्स और ब्राइडल्स साइमल्टेनियसली कयां थी। एंड इट हैज़ बीन अ ग्रेट जर्नी। एंड एज फार एज तव्हां पुछो पिया कि मुंहिंजो एनी इंस्टेंसिस इन फिल्म्स, मुंहिंजी फर्स्ट ड्रेस जेका मां किमी काटकर जे लाइ ठाही हुई, इट वॉज अ कंप्लीट डिज़ास्टर। त जीअं मां ड्रेस पे खणी वियमि, मां हुन ट्राए कयो त हुनजे मम्मी मूंखे रूम में सॾे करे चई कि हे ड्रेस तो ठाहियो आहे, एॾो यूज़लेस, तोखे कमु अचे ई नथो, तूं प्लीज़ हे खणी वञ हितो। एंड हुन ॾींहुं शूटिंग स्टॉल थी वई, शूटिंग न थी। ऐं मुंहिंजे अॻियो ख़ाली 2 रास्ता हुया, या त मां कंप्लीट डिक्लाइन करे छॾिया और रिटायर करे छॾिया, हे करियर शुरू बि न थियो हुयो, ऐं मां रिटायर कयां, या मां हिन जो कुझु करे करे अॻिले ॾींहुं हिनखे सुठो ठाहे करे खणी वञा। त मां हुतो ड्रेस खणी करे घर आयमि। घर में फ़ोन्स कयूं कि मां कंहिंसां ॻाल्हायां। त हिकिड़ो डांसर जो कॉस्ट्यूम ठाहिण वारो टेलर मुंहिंजे घर जे पासे में हुयो, नंढड़ी सी गलीअ में। त हुन चयो मां तोखे ठाहे थो ॾियां, तूं सुबुह जो अची करे खणी वञिजे। त मां चयो न, मां अची करे तव्हां सां गॾु हिते वेहंदमि, ॾिसंदमि कीअं था ठाहियो, बिकॉज़ आई मस्ट लर्न, आई मस्ट नो द टेक्निक। ऐं मां सॼी राति उते वेही करे हुनजे अॻियां ॾिठोमांसि कीअं थो ठाहे, ऐं हुन ठाहियो ऐं मां सुबुह जो खणी वियमि। त ड्रेस वरी रूम में वई, किमे जे रूम में वई, ऐं वरी हुनजे मम्मी मूंखे सॾु कयो, चयो हे ड्रेस तो
तो रिपेयर कयो आहे तो ठाहियो आहे? मां चयो बसि हा। त चई you will go a long way in the industry because you have done a wonderful job on the fitting and the fit of the clothes. So this was my first outfit. अरे वाह, माना इहा अगरि जे तव्हां उन वक़्तु डिसार्टेड थी करे छॾे ॾियो आहे त शायदि माना उहो हिकिड़ो विल पावर हुयो जेको तव्हांखे अॻियां खणी करे आयो। जी बराबरि। I think life में सभिनी खे इहो ई हुजणु खपे, विल पावर हुजणु खपे कि जेकी शइ तव्हांखे लॻे थो कि न थींदो तव्हां सां, तव्हांजे फियर्स, हुनखे हेड ऑन इमीडिएटली हेड ऑन तव्हांखे एड्रेस करणो खपे ऐं करणो खपे। Because there's nothing in life that you cannot do with a cool mind and thinking in the right direction of doing it possible and a positive mind. जी इहो बिल्कुलु सही तव्हां लेसन ॿुधाए रहिया आहियो। तव्हां हिकिड़ो फोटो था हाणे असां तव्हांखे ॾेखारियूं, असां चाहींदासीं तव्हां उन्हनि सां जुड़ियल तव्हां जूं मेमोरीज़ असां सां शेयर कयो। हे फोटो तव्हांखे यादि आहे? हे फोटो रेखा जी जो आहे, हू इज़ माय आइकॉन। मुंहिंजी मम्मी मूंखे ड्रेस ठाहे ॾींदी हुई ऐं फोटोज़ कढंदी हुई मैगज़ीन्स मां, न्यूज़पेपर्स मां, ऐं टेलर वटि खणी वञी करे ठाराईंदी हुई मुंहिंजे लाइ कपिड़ा। मूंखे हे ड्रेस बरोबरु यादि आहे। This dress was made by my mom for me ऐं हुन में जेको कारो जैकेट आहे उहो मुंहिंजो फेवरेट थींदो हुयो। टिल टुडे आई हैव द जैकेट ऐं मां अलॻि अलॻि ड्रेसिस सां पाईंदी आहियां, साड़ियुनि सां पाईंदी आहियां, स्कर्ट सां पाईंदी आहियां, पैंट सां पाईंदी आहियां। उहो ॾाढो सुठो लॻंदो आहे एंड इट इज़ अ कंप्लीट क्लासिक जेको इट डज़ंट गो आउट ऑफ फैशन। जी, जेॾीमहिल तव्हां हिकु हीरोइन सां उनजे कैरेक्टर खे मैच कंदा आहियो, जीअं तव्हांखे देवदास में बेस्ट कॉस्ट्यूम जा अवॉर्ड मिलिया, उन्हनि जी त हिकु हिकु ड्रेस आउटफिट हिकदमि कमाल, ताल पिक्चर जे लाइ तव्हांखे मिलिया आहिनि। त जेॾीमहिल तव्हां ड्रेस डिज़ाइन कंदा आहियो ओॾीमहिल माइंड में तव्हां कहिड़ियूं पॉइंट्स रखी करे छा सोचे करे उन्हनि खे डिज़ाइन कंदा रहंदा आहियो? जॾहिं मां पिक्चर जे लाइ डिज़ाइन कंदी आहियां त मुंहिंजे माइंड में इहो ई थींदो आहे कि डायरेक्टर जो विजन छा आहे, हुनजे विजन खे मां चार चांद कीअं थी लॻाए सघां। त हुन में मूंखे ॾिसणो पवंदो आहे कि स्क्रिप्ट छा आहे, स्क्रिप्ट जी रिक्वायरमेंट छा आहे, किथे थो शूट थिए ऐं कीअं हुनजी लाइटिंग थींदी, छा बैकग्राउंड्स आहे, कहिड़ा एक्टर्स आहिनि ऐं रियलिस्टिक कपिड़ा थी करे बि डेफिनेटली असांजे अॼु जे ऑडियंसिस खे कीअं रिलेट था करनि, उहो सभु मूंखे ॾिसणो पवंदो आहे। एंड आई रीड द स्क्रिप्ट 3-4 times and then I get into actual styling and designing it। हुन खां पोइ फैब्रिक प्रोक्योरमेंट, हुन खां पोइ इन केस मूंखे फैब्रिक्स ठाराइणा आहिनि, टेक्सचर्स ठाराइणा त उहो ठाराईंदी आहियां। और ही सॼो प्रोसेस मूंखे एटलीस्ट 9 to 10 months लॻंदा आहिनि। जीअं जोधा अकबर में असांजी सॼी फिल्म नेचुरल लाइटिंग में थी आहे, त हुन में लाइट्स न आहिनि, त हिन में मूंखे ॾाढो केयर खणियो पियो आहे कि हुन में जो शाइन ईंदो आहे कपिड़ो में उहो न अचे। त हे सभु फैब्रिक्स जो ब्रोकेट्स जा इफेक्ट जेका आहिनि उहा प्लेन मलमल ते ठहिया आहिनि। वी हैव एक्चुअली गॉट द फैब्रिक मेड एंड टेक्सचर्स मेड अकॉर्डिंग टू दैट। मतिलबु इहो तमामु घणो महिनत जो कमु आहे। हिकु राति में काई बि ड्रेस त हूअं बि न ठहंदी आहे, पर हेतिरा 8-9 महीना हिकु पिक्चर जे कॉस्ट्यूम्स ते तमामु महिनत जो कमु आहे। हिकु राति में भी ड्रेस ठवंदी आहे, 2.5 घंटे में भी ड्रेस ठवंदी आहे। एंड आई हैव डन इट एंड इफ यू सीन द सॉन्ग घूंघट की आड़ से दिलबर का इन हमें राय प्यार के, हुन जा कपिड़ा ओवरनाइट ठाहिया हुया टू गो टू राजस्थान। सो या असांखे करिणो पवंदो आहे, एज लॉन्ग एज यू नो हाउ टू डू इट एंड यू ऑर्गेनाइज योर स्किल्स एंड वर्क, आई थिंक इट्स नॉट डिफिकल्ट। जी बराबरि, पर तव्हांजी उहे ऑर्गेनाइज़िंग पावर तव्हां सां गॾु एतिरा स्ट्रॉन्गली हुजणु खपनि। हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांखे ऑर्गेनाइज़िंग स्किल्स हुजणु खपनि, त मां हिकिड़ो तव्हां हाउस वाइफ आहियो एंड
तमामु प्यारा मम्मी बि आहियो, त मां इहो पुछंदमि त तव्हां ॿिन्ही पासे खां कीअं बैलेंस करे सघंदा, छो त ड्रेसिस डिज़ाइन करणु ॾाढो टेंशन जो कमु लॻंदो आहे। त जॾहिं मां कमु शुरू कयो हुयो त मां घर मां ई शुरू कयो हुयो। मुंहिंजे घर में ई मुंहिंजी वर्कशॉप हुई। हुन खां पोइ जीअं ॿार वॾा थिया त वर्कशॉप मूंखे वॾो खपंदो हुयो एनीवेज़, त मां शिफ्ट थी वियमि वॾे वर्कशॉप में। ऐं आई हैव बीन मुंहिंजी जेका वर्क एथिक्स आहे, मां कम ते वेंदी आहियां ऐं हुन खां पोइ डायरेक्टली घर ईंदी आहियां। आई डू नॉट गो आउट टू मच, एंड हिन जे लाइ मां घर में मुंहिंजे ॿारनि सां वेहंदी आहियां। एंड most importantly, I think I have been able to organize my life in a way where I have not understood how the journey has just gone on, but somehow everything has just fallen into place. I think it is because of the fact that सुबुह जो उथी करे तव्हांजी स्केड्यूल छा आहे, कीअं तव्हांखे कमु करिणो आहे, कीअं वर्क प्रायोरिटाइज़ करणी आहे, उहा असां कयो त आई डोंट थिंक इट इज़ डिफिकल्ट। जी बराबरि, उहो शेड्यूलिंग हाणे बि लॉकडाउन में मां 18 आवर्स कमु कंदी आहियां, सुबुह 5 वॻे उथी करे। पर इट्स ईज़ी, इट्स नॉट डिफिकल्ट एट ऑल। जेसिताईं तव्हां पूरी तरह पाण खे ऑर्गेनाइज़ नथा करे सघो त तव्हां स्टेप्स उहे नथा चढ़ी सघो न कामयाबी जा। इन में हा, ऐं हाउस हुन लेडी खे त ॿई पासा ॾिसणा ई आहिनि, फैमिली बि ॾिसणी आहे ऐं करियर बि ॾिसणो आहे। जे सक्सेस थियणो आहे त तव्हांजे फैमिलीअ जो तव्हांजे करियर में केतिरो सपोर्ट रहियो आहे? मुंहिंजे फैमिलीअ एक्चुअली मुंहिंजे इन-लॉज़ मूंखे इनिशिएट कयो हुयो कमु करण जे लाइ, स्टडी करण जे लाइ। ऐं हुन खां पोइ मुंहिंजे हस्बैंड मूंखे ॾाढो सपोर्ट कयो आहे, हाणे बि सपोर्ट कंदा आहिनि। मुंहिंजे ॿारनि मूंखे ॾाढो सपोर्ट कयो आहे। हुननि जो पंहिंजो कमु आहे, मुंहिंजे धीअ जो पंहिंजो ब्रांड आहे। पर जॾहिं मूंखे कुझु डिस्कस करिणो आहे त उहा मूंसां मुंहिंजी क्रिटिक ॾाढी वॾी क्रिटिक आहे, ऐं मां हुनजे कम जी ॾाढी वॾी क्रिटिक आहियां। ऐं मार्केटिंग में मुंहिंजो पुटु मूंखे सपोर्ट कंदो आहे, फाइनेंस अकाउंटिंग एंड बुक कीपिंग में मुंहिंजो हस्बैंड मूंखे ॾाढो सपोर्ट कंदो आहे। So I guess there is in this way there is a lot of support, and I think to achieve what you have to achieve, there has to be a good team behind you. And like we say ki behind every successful man there's a woman. I think in the same way so. नीता जी, तव्हांजो नेटवर्क कटिजी वियो, तव्हां प्लीज़ वरी थोरो चवंदा, जितां खां तव्हां चयो त बिहाइंड अ सक्सेसफुल। Yeah, so I think as they say that behind every successful man there is a woman. मुंहिंजो हे चवणो आहे कि behind every successful woman there is also a man who supports her completely. जी, अॼु तव्हां असांखे ॿ ॻाल्हियूं त बराबरि ॿुधायूं। हिकु त तव्हांखे ऑर्गेनाइज़ थियणु ज़रूरी आहे, ॿियो विल पावर तव्हांखे स्ट्रॉन्ग रखिणो आहे, ऐं टियों महिनत सां अॻियां वधिणो आहे, ऐं टियों त फैमिलीअ जो सपोर्ट हर लिहाज़ खां हर ॻाल्हि में ज़रूरी आहे। नीता जी, तव्हां जाम ड्रेसिस हेतिरो लॉन्ग जर्नी करे हलायो, हिकिड़ो कॉम्प्लीमेंट अहिड़ो जेको तव्हांखे तव्हांजे कम जे लाइ मिलियो हुजे, उहो अॼु बि तव्हांखे यादि हुजे। मिलिया त घणेई हूंदा, घणेई इवेंट ते तव्हांखे मिलिया हूंदा, पर हिकिड़ो कुझु न कुझु अहिड़ो टची हूंदो आहे जेको माण्हू जे माइंड में रहिजी वेंदो आहे, सालनि खां पोइ बि यादि रहंदो आहे। मूंखे मुंहिंजे ऑडियंसिस मां सभ जे घणो ई कॉम्प्लीमेंट्स मिलियो आहे। एंड द मोस्ट इम्पॉर्टेंट फैक्टर कि मुंहिंजो कमु एॾो एक्सेप्ट थियो आहे, हिन मां थो अचे कि आई एम दी ओनली डिज़ाइनर इन द फिल्म इंडस्ट्री टू हैव गॉट 4 नेशनल अवार्ड्स फ्रॉम द प्रेसिडेंट ऑफ इंडिया। दैट इन इट सेल्फ इज़ अ कॉम्प्लीमेंट। ऐं ब्राइडल्स में मां एॾा घणा ब्राइडल्स ठाहिया आहिनि, ऐं जॾहिं मुंहिंजी ब्राइड किथे बि गॾिजंदी आहे ऐं मूंखे चवंदी आहे कि मां सुञाणा न सुञाणा, इनफैक्ट दे कम अप टू मी एंड से कि नीता जी यू मेड माई ड्रेस यू नो अबाउट 8 years बैक और 10 years और 12 years जेको बि आहे, एंड चवंदा आहिनि कि आई स्टिल वेयर इट एंड आई स्टिल लुक ब्यूटिफुल ऑन इट, एंड यू नो वॉट इट्स स्टिल इन फैशन।
that I think in itself is the best compliment I always get from my brides, and I'm blessed. जी जी, कम खे जेकॾहिं असां एतिरो डेडिकेटेडली खणंदासीं, कम खे एतिरो डेडिकेशन सां कंदासीं त उनजी रिज़ल्ट त पॉज़िटिव अचणी आहे। नीता जी, तव्हां 2013 में 2013 में हिकिड़ो विज़लिंग वुड इंटरनेशनल नीता लुला स्कूल पिणु खोलियो आहे। उन स्कूल चालू करण जे पोयां छा रीज़न आहे, छा वीचारधारा आहे तव्हांजी? So मां फैशन डिज़ाइन पढ़ियल आहियां ऐं मूंखे हमेशह लॻंदो हुयो कि आई मस्ट गिव बैक टू द इंडस्ट्री इन टर्म्स ऑफ एकेडमिक्स दैट आई हैव लर्नड, बिकॉज़ किताबनि मां सभु तव्हांखे नॉलेज न ईंदी आहे, तव्हांखे एक्सपीरियंसिस बि खपंदी आहे। ऐं आई स्टार्टेड टीचिंग सिंस 28 years नाउ। मां टीच कंदी आहियां फ्रॉम SNDT टू हैम्स्टेक हैदराबाद, हुनर ऑनलाइन, and I initiated Whistling Hood School of Fashion only because मूंखे लॻंदो आहे कि जेतिरा स्टूडेंट्स खे, जेतिरा फैशन एस्पिरेंट्स खे तव्हां मेंटर था करे सघो, गाइड था करे सघो, दैट इन इटसेल्फ इज़ वेरी इम्पोर्टेंट। इन स्कूल में ॿारनि खे छाजी शिक्षा ॾिनी वेंदी आहे? छा तव्हां उन्हनि खे एक्सपीरियंस ॾींदा आहियो, छा एकेडमिक्स में ॾींदा आहियो, ऐं छा प्रैक्टिकल नॉलेज ॾींदा आहियो? Sorry, I can't hear you. मुंहिंजी आवाज़ अचे थी? हाँ, हाणे अचे थी। हाणे अचे थी न? इन स्कूल में जीअं तव्हां ॿुधायो त एकेडमिक्स बि तव्हां सेखारींदा आहियो, प्रैक्टिकल नॉलेज बि तव्हां ॾींदा आहियो ॿारनि खे, त एकेडमिक्स में छा सेखारींदा आहियो, प्रैक्टिकल नॉलेज घणनि सालनि जो इहो कोर्स हूंदो? पर्सनली मां फैशन कोऑर्डिनेशन एंड ग्रूमिंग सेखारींदी आहियां, फैशन शो प्रोडक्शन सेखारींदी आहियां, डिज़ाइन प्रोसेस सेखारींदी आहियां, पर कॉलेज में इलस्ट्रेशंस हूंदो आहे, पैटर्न कटिंग हूंदो आहे और वेरियस अदर सब्जेक्ट्स रिलेटेड टू फैशन। जी, हाणे असां न तव्हां खां कुझु सवाल हिकु अखर जा पुछंदासीं, ठीकु आहे? क्विकली तव्हांखे जवाबु ॾियणो आहे। पहिरीं मूवी तव्हां इहा त असांखे ॿुधाई, पहिरीं हीरोइन जंहिंजे लाइ तव्हां ड्रेस डिज़ाइन कई आहे? किमी कार्टर। पहिरीं फैशन शो तव्हां कहिड़े साल में कयो आहे? 1998। ऐं तव्हां हाणे ताईं घणा फैशन शो करे चुका आहियो? नंबर्स त न यादि आहे मूंखे, घणा ई, लॉट ऑफ शोज ऑन इवन वुमेन एम्पावरमेंट। जी, तव्हां वुमेन एम्पावरमेंट ते बि कमु कंदा आहियो या उन जे बारे में बि असांखे कुझु ॿुधाईंदा? वुमेन एम्पावरमेंट जे मां वेरियस कॉज़िस सपोर्ट कंदी आहियां, हुन जे लाइ शोज़ कंदी आहियां, बट डेफिनेटली वेरियस सब्जेक्ट्स ऑन वुमेन एम्पावरमेंट, फीमेल फिटिसाइड, हिन जे लाइ आई थिंक एज डिज़ाइनर्स अगरि असांखे if we can help and we can do something about raising a voice and an opinion through our shows, तो मां हुन जे तरफ़ां मां पंहिंजी ओपिनियंस साम्हूं रखंदी आहियां ताकी ख़बर पए कि असांजे प्रॉब्लम्स, असांजी इंडस्ट्री में, असांजे कंट्री में छा प्रॉब्लम्स आहे, उनखे कीअं सपोर्ट करिणो आहे, वुमेन्स एम्पावरमेंट, children, supporting the blind, supporting AIDS victims, in different aspects से मां shows कंदी आहियां, तो I think that's the way I am able to create an awareness. जी, माना 2 in 1 कमु थी वेंदो आहे, सोशल कॉज़ जो बि असां करे सघंदा आहियूं। इहा बि हिकु तमामु सुठी तव्हां ॻाल्हि ॿुधाई असांखे। नीता जी, तव्हां पंहिंजे फुर्सत जा लम्हा कीअं गुज़ारियो? Personal time painting oil on canvas. पेंटिंग तव्हां सिखिया आहियो? न, सेल्फ टॉट आहियां। ओके तव्हांजी मनपसंद स्केटिंग, ओके। तव्हांजो मनपसंद खाधो? सिंधी कढ़ी। सिंधी कढ़ी। ऐं ड्रेसिस में तव्हां छा पाइण पसंद कंदा आहियो? जनरली ब्लैक, पावर ड्रेसिंग मुंहिंजो ड्रिफ्ट आहे। जी, तव्हां पंहिंजो अगरि हाणे तव्हांखे असां चऊं असांखे पिकनिक ते हलणो आहे त अहिड़ी कहिड़ी स्पॉट आहे जिते तव्हां वञणु चाहींदा?
सॉरी कॾहिं? अगरि असां पुछूं त तव्हां हिन वक़्तु असां सां पिकनिक ते किथे हलणु चाहींदा, त अहिड़ी कहिड़ी जॻह आहे जिते तव्हां हलणु चाहींदा? कुनूर। कुनूर, ओके। नीता जी, तव्हां जेको हाणे असांखे ॿुधायो त तव्हां सोशल कॉज़िस ते बि गॾु गॾु कमु कंदा आहियो, त तव्हां ड्रेस डिज़ाइनिंग कंदे मेक इन इंडिया खे पिणु चङो सपोर्ट कयो आहे। उन में तव्हां पैथनी कलेक्शन हाईलाइट कई आहे, कुझु उन कलेक्शन जे बारे में ॿुधाईंदा? पैथनी कलेक्शन में मां एक्चुअली घणो ई कमु कंदी आहियां ऑन कांजीवरम्स, ऑन कलमकारी, ऑन बनारसी, पैथनी। छाकाणि मां हैदराबाद मां आहियां ऐं मां ॾिसंदी आहियां कि असांजे घणाई विमेन, घणाई यंग विमेन जॾहिं साड़ीज़ पाईंदा आहिनि त हुननि खे कांजीवरम या पैथनी ॾाढी थुली लॻंदी आहे या कम्बसम लॻंदी आहे। त वॉट आई डू इज़ आई क्रिएट अ हाइब्रिड। हुनखे मां जॉर्जेट सां कंबाइन करे या हुनखे थोरो कंटेम्परराइज़ करे मां ड्रेसिस ठाहींदी आहियां या साड़ीज़ ठाहींदी आहियां, जेका असांजी अॼु जी पीढ़ी, यूथ, यंग पीढ़ी जेका आहे उहा सुठी तरह पाए सघनि। हा, तव्हांजो असां सां तव्हां हिते आयो ऐं तव्हां खां यूथ ॾाढो अट्रैक्ट थींदा आहिनि। नीता लुला नालो ई ॿुधी करे यूथ खे तमामु घणी एक्साइटमेंट मिलंदी आहे, ऐं फैशन डिज़ाइनर त हुन खां फैशन जो सवाल न हुजे त शो ई अधूरो रहिजी वेंदो। असांजे शो जी हिकु सोवेटी ग्रूमिंग स्कूल जी रितु शहदादपुरी तेजवानी, या हा, असांजे सोवेटी ग्रूमिंग स्कूल जे रितु तेजवानी तव्हां खां सुठी ग्रूमिंग स्कूल जी पंहिंजी प्रिंसिपल आहे, एडमिनिस्ट्रेटर आहे, हुन तव्हां खां ॿ सवाल पुछणु चाहिया आहिनि। Hello, Neetaji. How are you? Firstly, it's an honor to be sharing the same platform with you, and I'm immensely thankful to Dilair Sindhi channel for giving me this opportunity to interact with you. I am Ritu. I am an image consultant and founder of Suavity, the grooming school. मूंखे तव्हां खां थोड़ा सवाल पुछणा आया रिगार्डिंग ग्रूमिंग एंड स्टाइलिंग टिप्स। जीअं कि तव्हां इन इंडस्ट्री, फैशन इंडस्ट्री में जाम सालनि खां आहियो। आई रिमेंबर इवन एज अ टीनेजर जॾहिं बि मां कोई मैगज़ीन पढ़ंदी हुयसि त हुन में तव्हांजो इंटरव्यू या तव्हांजो डिज़ाइन्स, तव्हांजो ज़िक्र हमेशह हूंदो हुयो कहिड़े नमूने बि। त तव्हां सिंस Suavity is a grooming school, तव्हां अहिड़ियूं कहिड़ियूं ग्रूमिंग टिप्स ॾियणु चाहींदा असांजी जनरेशन खे एंड द कमिंग जनरेशन, जेके हिकु सेल्फ इमेज लाइ या पावर इमेज लाइ तमामु ज़रूरी आहिनि? बिकॉज़ ग्रूमिंग एंड फैशन एवरीबडी नोज़ गोज़ हैंड इन हैंड। त तव्हांजी नज़र में अहिड़ियूं कहिड़ियूं डूज़ एंड डोंट्स आहिनि रिगार्डिंग ग्रूमिंग जेकी तमामु इम्पॉर्टेंट आहिनि? जॾहिं तव्हां पंहिंजे लाइ ड्रेस सिलेक्ट था कयो, हैवी ड्रेस या ब्राइडल ड्रेस, त पहिरियों तव्हांजो ज्वेलरी सिलेक्ट कयो ऐं हुन खां पोइ पंहिंजो ड्रेस सिलेक्ट कयो। मैगज़ीन्स में ॾिसी करे हे न डिसाइड कयो कि हे मूंखे ड्रेस खपे और हे ई मूंखे पाइणो आहे, मे बी इट विल सूट यू, मे बी नॉट। त हे ज़रूरी आहे कि तव्हां वञी करे ॾिसो ड्रेस खे ऐं हुनखे पाण पाए करे ॾिसो ऐं डिसाइड कयो कि तव्हांखे उहो खपे या न खपे। पाण जे स्टाइल स्टेटमेंट करण जे लाइ तव्हांखे डेफिनेटली ॾाढा घणा मैगज़ीन्स ॾिसणा आहिनि, ट्राई करणा आहिनि स्टाइल्स, ऐं ॾिसणो आहे कि तव्हांखे कहिड़ो स्टाइल वणे थो ऐं उहो तव्हां पंहिंजी स्टाइल स्टेटमेंट ठाहे था सघो, अडैप्ट था करे सघो। ऐं ॿियो छा करिणो खपे तव्हांखे? पंहिंजी स्टाइल स्टेटमेंट जॾहिं तव्हां पाण ठाहींदा आहियो त तव्हांजी वॉर्डरोब में जेका ड्रेसिस आहिनि हुनखे पाए रीयूज़ेबल कीअं करिणो आहे, सस्टेनेबल कीअं करिणो आहे, उहो ॾिसी करे पंहिंजी स्टाइल स्टेटमेंट ठाहिणु घणी ई ज़रूरी आहे। जी, हाणे अहिड़ियूं ॿ ॻाल्हियूं जेके ॿारनि खे, यूथ खे न करणु खपनि फैशन में ग़लतियूं उहे। Do not look at
a magazine or a show and decide that the dress is for you or not. Wear it, try it, and see it, and then decide whether you like it and you're comfortable in it. Comfort ॾाढो घणो ज़रूरी आहे, more than just the style. हाणे जे माहौल में तव्हां बेसिक कपिड़ा वठो, जैकेट्स आहिनि, शर्ट्स आहिनि, टॉप्स आहिनि, जेका तव्हांखे सूट करनि ऐं तव्हां हुनखे रीयूज़ेबल करे पाए था सघो. Thank you so much for such a wonderful reply. Secondly, असांजो जेको Indian skin tone आहे, त it is a very unique skin tone. असां हुनखे wheatish skin tone चवंदा आहियूं, या गेहुआ रंग चवंदा आहियूं, which is not very fair and not very dark. त तव्हांजे मुताबिक़ अहिड़ा कहिड़ा कलर्स आहिनि जेके हिन स्किन टोन खे तमामु बहितरीन तरीक़े सां कॉम्प्लीमेंट कंदा आहिनि, या वधीक ब्यूटिफाई कंदा आहिनि? अहिड़ा कहिड़ा कलर्स आहिनि जेके हमेशह टाइमलेस कलर्स फॉर द इंडियन स्किन टोन? Jewel tones classic colors and in fashion थींदा आहिनि, and they suit the Indian skin tone. Emerald green, maroons, saffrons, golds, हे कलर्स ॾाढा सूट कंदा आहिनि इंडियन स्किन खे, ऐं तव्हां कॾहिं बि पाए था सघो. नीता जी, इहा त ॾाढी सुठी असांखे सरप्राइज़ मिली वई त अॼु असांखे तव्हां सां एतिरो सभु कुझु तव्हांजे बारे में सम्झण जो टाइम मिलियो, मौक़ो मिलियो आहे असांखे, जेको की असां हिकिड़ो सौभाग्य था सम्झूं पिया, सो अवसर था सम्झूं पिया. जेके हेतिरियूं लेडीज़ तव्हांखे ॾिसी रहियूं आहिनि, तव्हांखे पंहिंजो मञनि थियूं त हा नीता लुला, उन्हनि जे लाइ हिकिड़ो नीता लुला ड्रेस ई लेबल ई हिकिड़ो सपने वांगुरु आहे. अहिड़ी लेडीज़ जेके इन कैरियर में अॻियां अचणु चाहिनि थियूं, उन्हनि जे लाइ तव्हां कोई मैसेज ॾींदा? डेफिनेटली तव्हांखे फैशन डिज़ाइन में इंट्रस्ट आहे त करिणो खपे. घर में घरों बि करे था सघो. ऐं लेडीज़ तव्हां अगरि चाहो त तव्हांजी इंट्रस्ट आहे ऐं तव्हांजी एस्पिरेशन आहे, इंस्पिरेशन आहे, त तव्हां डेफिनेटली करे था सघो. तो try and do your best and try and do a vocation with a lot of guidance. तव्हांखे हे डेफिनेटली करिणो आहे कि हिन फील्ड में अचण खां पहिरियों हिकु कोर्स करिणो खपे. जेकी बि तव्हांखे इंट्रस्ट आहे, इलस्ट्रेशन आहे, पैटर्न मेकिंग आहे, जंहिंमें बि तव्हांजी इंट्रस्ट आहे हुन में कोर्स कयो. घणा ई कोर्सिस आहिनि, यूट्यूब पे आहिनि, ऑनलाइन कोर्सिस आहिनि, ऐं कहिड़ा बि तव्हां खणी करे, if you are educated in the field and you know what you're doing, sky is the limit to your creativity. नीता जी, तव्हां सां अॼु असांखे मिली करे जाम सुठो लॻो. तव्हां सां हेतिरो कुझु असांखे थोरे वक़्त में ई घणो कुझु असांखे तव्हां ॿुधायो. अॼु दिलेर सिंधी चैनल जे सेट ते अची करे तव्हांखे कीअं लॻो? ॾाढो सुठो लॻियो. ऐं मुंहिंजी सिंधी थोरी टुटियल फुटियल आहे, पर आई एम डेफिनेटली वांटिंग टू टॉक इन सिंधी, छाकाणि सभी भेणियूं जेका हुते आहिनि, they would love to hear me in Sindhi, and it is my mother tongue and I should be proud of it. जी, इहो त तव्हां बिल्कुलु, दिलेर सिंधी जी असांजे चैनल जी इहा ई कोशिशि रहंदी आहे त असां सॼे अक्रॉस द ग्लोब अलॻि अलॻि सिंधी अहिड़ियुनि शख़्सियतुनि जी सक्सेस जी स्टोरी पंहिंजे यूथ जे अॻियां खणी अचूं, जिन खे ॿुधी करे हो इंस्पायर थियनि. तव्हां अॼु असांजे लाइ टाइम कढियो, उनजे लाइ असां तव्हांखे धन्यवाद था कयूं पिया. ऐं वरी ई जल्दी तव्हां सां असां गॾिजाणी कंदासीं, तव्हां सां जाम सारियूं ॿियूं बि ॻाल्हियूं कंदासीं. तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो उनजे लाइ धन्यवाद. Thank you. त इहा हुई मुलाक़ात असांजी नीता लुला जी सां, जिन शादीअ खे फुल स्टॉप न सम्झो, पर उन खां पोइ बि पंहिंजे सपननि ॾांहुं कदम वधाए अॻिते हलंदा रहा. ऐं उनजो श्रेय थो वञे उन्हनि जे परिवार खे, जिन पंहिंजे नुंहं खे धीअ सम्झी करे उन्हनि खे ओतिरो सपोर्ट कयो, ऐं जिन फैशन डिज़ाइनिंग में पंहिंजो एतिरो त वर्चस्व ऊचो रखियो आहे जो अॼु असां सभिनी सिंधियुनि खे हुन ते नाज़ आहे. दोस्तो, पहनावे जो असांजे जीवन ते तमामु घणो असरु थींदो आहे. पहनावे ॾे ज़रूरु ध्यानु ॾींदा ऐं पंहिंजे सपननि खे पूरो करण जी कोशिशि हमेशह कंदा रहंदा ऐं उन्हनि खे हासिल ज़रूरु करे सघंदा. अॼु जी गॾिजाणी असांजी हिते ई थी समाप्त थिए. वरी
ॿिए एपिसोड में तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा, छो त तव्हां इम्पोर्टेंट आहियो। जय झूलेलाल।